अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां सभिनी खे ईद जे ॿिए ॾींहं जूं खोड़ सारियूं मुबारकूं मुंहिंजे तरफ़ां। ऐं उमेद कयां थी त ईद जो पहिरियों ॾींहुं तव्हांजो तमामु सुठो गुज़रियो हूंदो, पंहिंजनि सां गॾु गुज़रियो हूंदो ऐं यकीनन घर में तव्हां एतिरा मसरूफ़ हूंदव। उन दौरान असांजी हीअ ईद जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसंदा हूंदव, इंजॉय कंदा हूंदव ऐं इनशाला अॼु ईद जो ॿियो ॾींहुं बि तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो, छो जो असां सां ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। यकीनन अॼु जी ट्रांसमिशन तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी ऐं उन खां अलावा अॼु असांजा तमामु सुठा महिमान हिते मौजूदु आहिनि जेके पंहिंजे क़ीमती वक़्त मां थोरो वक़्तु कढी आया आहिनि असां सां गॾु ईद मल्हाइण जे लाइ। सभ खां पहिरीं प्रोफेसर डॉक्टर नियाज़ मेमण साहब, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ईद जूं मुबारकूं तव्हांखे। ख़ैर मुबारक। पहिरियों ॾींहुं ईद जो तव्हांजो कीअं गुज़रियो तव्हां खां पोइ था पुछूं। पहिरियां असांजा ॿिया जेके महिमान आहिनि उन्हनि सां थोरी गुफ़्तगू कयूं ऐं उन्हनि खे असांजे नाज़रीन खे ॿुधायूं त असां वटि ॿिया खोड़ सारा महिमान मौजूदु आहिनि। अकील कुरैशी तमामु सुठा डायरेक्टर, एक्टर, चवंदा आहिनि त मल्टी जेका पर्सनैलिटी हूंदी आहे, हर किरदारु तव्हां में मौजूदु आहे ऐं बाख़ूबी सां सुठो उनखे किरदारु अदा कंदा आहियो। तव्हांखे ईद जूं मुबारकूं। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? तबियत सही आहे तव्हांजी? ऐं ॿिया असांजा महिमान रशीद शोरो साहब, अस्सलाम वालेकुम, ईद जूं मुबारकूं। तव्हां बि माशाल्लाह बहितरीन एक्टर आहियो, डायरेक्टर आहियो। अॻिते तव्हां सां कचहरी कंदासीं। उन खां अलावा असांजा तमामु सुठा सिंगर हिते मौजूदु आहिनि। फ़कीर मोहम्मद हसन, अस्सलाम वालेकुम। तव्हां पूरे पंहिंजे ग्रुप सां हिते मौजूदु आहियो। तव्हांखे बि ईद जूं मुबारकूं। ऐं जीटा साहब, तव्हां खां इहो पुछंदासीं त ईद जो पहिरियों ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रियो? ईअं थींदो आहे त ईद नमाज़ खां पोइ हिकदमि जेको कोशिशि कबी तव्हां पहिरीं चयो आहे त पहिरीं घर वारनि सां गुज़रियो पोइ बकरे सां गॾु गुज़रियो। उनखे इहा अंडरस्टूड ॻाल्हि आहे त ईअं हूंदो त लाज़मी माण्हू घर में ई हूंदो आहे, पर उहो बकरनि वारो जेको हीअ ईद ॾाढी सच पुछो त रमज़ान ईद त बरकतुनि वारी ईद रहे थी, तमामु ख़ूबसूरत आहे। पर हीअ जेका बकरनि वारी ईद हूंदी आहे न, ऐं तॾहिं सुठो लॻंदो जॾहिं तव्हां सुबुह जेठि रहंदा आहियो ॿकरो तव्हांखे ईद मुबारक चवे, कुर्बानी जी ईद मुबारक चवे। त हिते हिन वक़्तु बकरा जेके आहिनि से सवेर बि कंहिं ॻाल्हि निकिती कंहिं प्रोग्राम जी त बकरा किस्तूं पे, त बकरा असांजे किस्तुनि ते जेके आहिनि से त हुजनि न हुजनि पर माण्हू ज़रूरु किस्तुनि ते हली वेंदो आहे उन ॾींहं ते कंहिं न कंहिं तरीक़े सां। सो इट वॉज़ उहो इन जे करे त हुनखे इलाही सारा कम करणा पवंदा आहिनि। ऐं ख़ासि जेको ॾुखियो कमु हूंदो आहे न मुर्क, उहो इहो हूंदो आहे त बकरो त मौजूदु हूंदो, कासाई कोन हूंदो आहे। ऐं शाम ताईं जेकॾहिं कासाई न अचे, हा शाम ताईं जेकॾहिं कासाई न अचे त पोइ दिलि कंदी आहे त बकरे खे छॾे कासाई खे कोई छॾिजे त वधीक बहितर। ऐं उहो ॾाढो मुश्किल आहे, कासाई चिड़ी पवंदा ऐं थी सघे थो त मुंहिंजो प्रोग्राम कासाई बि ॿुधंदो हुजे ऐं वरी मूं ते चिड़ी बि पवे। सो ईअं थींदो आहे जी बिल्कुलु। असां हाणे तव्हां पुछियो त कल्ह कीअं तव्हांजो ईद वारो ॾींहुं कीअं गुज़रियो, सो दैट वॉज़ द सेम डे। उहो ख़ूबसूरत हो माशाल्लाह। अलाह साईं सभिनी खे मुबारक करे तव्हांजे वसासत सां, महिरान टीवी जे वसासत सां या उन्हनि जे थ्रू। मुराई साहब महिरबानी करे, मजबूर साहब तव्हां असांखे यादि कंदा आहियो ईद जे ॾींहंनि में, इहो असांजे लाइ बि हिकिड़ी सादत बि आहे। तव्हांजो पंहिंजो ईअं चवंदा आहिनि न त असांजो हिकिड़ो घर पंहिंजो पर्सनल घर आहे, ॿियो घर असांजो ही आहे। जी बिल्कुलु। ऐं जंहिं स्क्रीन जे थ्रू असां पंहिंजे मिटनि माइटनि सां बि मिलंदा आहियूं, जेके असां न वञी सघंदा आहियूं इन स्क्रीन जे थ्रू असां उन्हनि सां मिली वठंदा आहियूं, मुलाक़ात थी वेंदी आहे। तव्हां बिल्कुलु सही था चओ, छाकाणि त हिते ही जेको हिन वक़्तु जो हिकिड़ो तमामु कॉम्प्लिकेटेड हिकिड़ो दौरु आहे, उन दौर में घर ताईं महदूदु आहे, उन में जेकॾहिं असीं पंहिंजूं ख़ुशियूं वंडियूं ॿियनि सां त इहो तमामु ज़रूरी आहे। तमामु ख़ूबसूरती सां उनखे अदा करणु बि खपे ऐं इहो फ़र्ज़ु बि आहे, फ़र्ज़ में बि शामिलु आहे। ऐं ॿियो इहो त असांखे जेका क़ुर्बानी आहे उनजो मक़सदु बि यादि रखणु खपे। क़ुर्बानी जो मक़सदु छा आहे? 10 ज़िलज खां पोइ 10 मुहर्रम ताईं इहो जेको विच जो महीनो जेको पीरियड आहे न, जेको टाइम पीरियड आहे न, उहो ॾाढो तमामु हिकिड़ो नाज़ुक टाइम आहे। छाकाणि त इन में ॾिसो त हिते ही जेको असांखे क़ुर्बानीअ जो सबक़ु मिले थो त तव्हां ॿियनि जे लाइ ॿियनि खे ॾिसो जेके वीचारा न, उहो तव्हां उन्हनि ताईं कुझु न कुझु पहुचायो, इहो को ख़ासि को अहिड़ो वॾो कमु कोन्हे। माना मां इहो चवंदी आहियां त ॾिसो असां जहिड़ा माण्हू या असां खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे त रेगुलर में इहे शयूं खाइनि था न, जेके नथा खाइनि, जेके अफोर्ड नथा करे सघनि, हीअ ख़ासि मां चवंदी आहियां हीअ ॾींहुं आहे ई उन्हनि जो। ऐं इन ॻाल्हि में तव्हांखे हिकिड़ो एड कयां, इन ॻाल्हि में त असांजो वक़्तु लाज़मी आहे, मुंहिंजी ज़िंदगी जो चङो ख़ासो वक़्तु पाकिस्तान खां ॿाहिरि बि गुज़रियो आहे ऐं मूं उते बि माण्हुनि में उहो स्पिरिट ॾिठो आहे जेको हमेशह साराइण जोॻो रहियो आहे। त उहो जिते बि असांजा मुस्लमान हूंदा आहिनि त उहे इन अक़ीदत सां, उन पाकीज़गीअ सां उनखे मल्हाईंदा आहिनि।
ऐं इन ई जज़्बे सां हूंदो आहे त असां पंहिंजे ग़रीबनि ताईं पहुची सघूं कंहिं न कंहिं तरीक़े सां। सो अलाह साईं असांखे हिकिड़ी राह ॾिनी आहे, इन राह में असां हर साल जेको सो इहो तव्हांजी ॻाल्हि त जेको नथो पहुची सघे, पर तव्हां आई एम ऑफ द ओपिनियन की मुंहिंजो ज़ाती तौर ते ख़्यालु हूंदो आहे त ॾियण वारी ज़ात अलाह जी आहे, हर कंहिं ताईं पहुचे थो, हर कंहिं ताईं पहुचंदो, पर वसीलो थियणु खपे। असांखे इन वसीले जे हुअण जो अहसासु के माण्हू चवंदा आहिनि असां आहियूं, माना पाण ते प्राउड फील कंदा आहिनि त असां आहियूं, के वरी हूंदे बि चवंदा आहिनि त असां न आहियूं। ॾिसो, इहो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी अप्रोच ते आहे, सोच आहे, हुनजी सोच जो अंदाज़ आहे या हुनजो माहौल आहे। मुख़्तलिफ़ माहौलनि में रहण वारा माण्हू मुख़्तलिफ़ सोचनि जा हूंदा आहिनि। असां जंहिं माहौल में रहूं था उहो उन माहौल में असांखे इहो हमेशह इहो सेखारियो, छाकाणि त मुंहिंजो तालुक़ु त वरी एजुकेशन सां बि रहियो आहे, माहौलियात सां मुंहिंजो तालुक़ु आहे, मुंहिंजी डॉक्टरेट माहौलियात में आहे, पाणी जे हवाले सां, या जेको हाणे हींअर हीउ जेको तव्हां ॾिसंदव त केतिरियूं आलाइशूं ॿाहिरि पयूं हूंदियूं जिन जे करे बीमारियुनि जो बि हिकिड़ो वॾो अंदेशो रहे थो। हिन वक़्तु तमामु घणी सिचुएशन ॾुखी आहे, उन खे बि ॾिसणो पवे थो, जंहिं ते पोइ डिटेल में ॻाल्हि ॿोल्हि थींदी इंशाअल्लाह। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सां अञा कचहरी जारी आहे। तव्हां भला छो ख़ामोश वेठा आहियो वकील साहब, छो भला कुर्बानी कोन कई ॻाल्हाए पियो, ॻाल्हि पूरी थिए त पोइ ॻाल्हाइबो न, माना तव्हांजे माना चेहरे मां ईअं लॻे पियो त शायदि तव्हां कुर्बानी कोन कई आहे। कुर्बानी कई आहे, थकावट आहे। अच्छा, माना पोइ तव्हां पाण कसाई थी विया छा? न, पाण त छो जो हर अॼुकल्ह जेके कासाई मिलनि था न, उन्हनि जा नखरा पंहिंजा ईअं लॻंदो आहे जो असां जेको पीर आयो आहे हिते उनजी ख़िदमत पिया कंदा आहियूं, वरी बकरे जूं टंगूं था पकिड़ियो, तूं हेॾा गंद खे हेॾा छिक, पाण रुगो सीर विझंदो, सो वरी असां बसि असांखे चवंदो हथु रखो बसि। हालांकि कुर्बानीअ जो मज़ो तॾहिं आहे जॾहिं माण्हू उज़ा बि पाण करे, ज़िबा बि पाण करे, फर्ज़ में शामिल, हर कैरेक्टर में ढलिजी वेंदा आहियो, त मुंहिंजे ख़्याल में इन कैरेक्टर में तव्हां ढलिजी विया आहियो। न ढलिजी न, तव्हांजी थकावट फील थिए पियो। कल्ह ज़ाहिरी आहे ईद जो पहिरियों ॾींहुं, तव्हां मिटनि माइटनि में विया हूंदव, ज़ाहिरी घर में महिमान आया हूंदा, मसरूफ़ियतूं आहिनि, ऐं उन खां अलावा कचहरी आहे, ऐं ॿियो उन खां अलावा जेके खाइण जूं शयूं आहिनि, आइटम जेके असां माना पेश कंदा आहियूं, पचाईंदा आहियूं मुख़्तलिफ़ गोश्त जा, कॾहिं कलेजी जेका आहे सो फ्राई करणी आहे, या कुझु अहिड़ो ख़ासि फरमाइशूं ईंदियूं आहिनि मिटनि माइटनि जूं, बाबा असां अचूं पिया, असांखे हीउ खपे, त तव्हां सां ईअं थियो आहे? मां हमेशह दड़का खाई किचन मां वापसि ईंदो आहियां। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे पाण कुकिंग कयां, ऐं उबती सुबती का हरकत करे माई बेस्तो करे ॿाहिरि गॾु छॾींदी आहे, तुंहिंजो कमु ई न आहे, मूंखे असांखे ॾे करणु। अच्छा, उहा भाभी ईअं इन करे चवंदी हूंदी त तव्हांखे हिन शइ जो तजुर्बो न आहे न, तव्हां वेट कयो, तव्हांखे पाण सभु कुझु मिली थो वञे। हा बसि इहा ॻाल्हि। सही। तव्हां भला असांखे ॿुधायो तव्हांजो पहिरियों ॾींहुं कीअं गुज़रियो? कासाई न पियो मिले, पर बहरहाल हिकिड़ो असांजो हाफ़िज़ साहिबु हो, पोइ उनखे वठी आयासीं, उहो कासाई बि हो, हाफ़िज़ साहिबु बि हो, उनखे उहो सही करायो। अच्छा, तव्हां त किरदारु बि अदा करे चुका आहियो कासाई जो, हाणे तव्हांजो जेको प्ले हुयो ड्रामो जेको सो पंहिंजे उन में तव्हांजो किरदारु बि अदा कयो आहे। किरदारु बि आहे, ॿियो असां हुनजा अकबर बलोच असां त माना उन में तव्हां छा पिया फील कयो त जॾहिं माण्हू को किरदारु कंदो आहे न त कोशिशि इहा ई हूंदी आहे त असां हुन किरदार में ढलिजी वञूं, त जीअं असां हुनखे सुठो करे सघूं। पोइ भला तव्हां इहो फील कयो उन वक़्तु त माना आउं कासाई लॻां पियो, या माना मुंहिंजे अंदरि में इहा फीलिंग्स अचे पई, तव्हां माना अहिड़ी का शइ ऑब्ज़र्व कई? हा, न हुन में किरदारु जेको जानू कासाई आहे उन में मुंहिंजो किरदारु बि हो, ऐं हुन मां वापारी बि आहियां। अच्छा, माना ॿ कम आहिनि तव्हांजा? हा, ॿई कम आहिनि, थोरो ठॻ आहियां, कासाई बि आहियां, ऐं हुन में वरी उहो वापारी बि आहियां, पर अलाए शुक्र आहे महिनत कई अथऊं, वधीक अलाह खे पार था। सही। न इंशाल्लाह, छो जो महिनत कॾहिं बि राइगा न वेंदी आहे, ऐं महिनत हमेशह कामयाब थींदी आहे, ऐं तव्हांजी सुठी माना हुन में हिकिड़ो किरदारु हुयो, सुठो हिकिड़ो कमु हुयो, इनशाअल्लाह ताला असांजे नाज़िम खे बि तमामु घणो पसंदि आयो हूंदो। ऐं असां पंहिंजे फ़नकार साहिब खां पुछंदासीं, तव्हां भला ख़ुशि आहियो न? वॾी महिरबानी, हा न? अॼु असांजे लाइ भला छा कहिड़ो तोहफ़ो खणी आया आहियो, छा ॿुधाईंदव असांखे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, उज़ा बि पाण कंदा आहियूं, वॾा बि कंदा हुया, जी, ऐं थींदो इहो आहे त माना ज़िब बि पाण कंदा आहियूं। इहो त तव्हां माना रियल किरदारु अदा कयो आहे पोइ। माना चवंदा न हिकिड़ो माण्हू हूंदो आहे न हरफन मौला हूंदो आहे, त माना तव्हां हरफन मौला आहियो? जी बिल्कुलु, वठंदा आहियूं, बकरो वठंदा आहियूं, या वॾो साधारण वठिबो आहे, उहो ज़िब बि पाण कंदा आहियूं, कासाई जी तलाश न कंदा आहियूं कासाई मिले अलाए न मिले, जीअं साईं चए थो चई हुनखे ॻोल्हण में मुर्शिद जी ॻोल्ह पाई। बिल्कुलु मन्नत बासणी पवंदी आहे। सो हाणे तव्हां साईं छा था ॿुधायो असांखे, असांजे नाज़रीन खे, असांजे महिमाननि खे? ऐं मेहरान टेलीविज़न जो हिकिड़ो गीत आहे मुंहिंजो,
आनियर थियल आहे उहो असां नाज़रीन खे ॿुधायूं था। असांजा हाज़िरीन दोस्त आर्टिस्ट मुंहिंजा भाई बिस्मिल्लाह। लोक सॼो ई विसरे हिकु शाल न विसरे तूं, ओ लोक सॼो ई विसरे अला हिकु शाल न विसरे तूं, ओ सचल इहो मतलब मूं शल पाणो पासे ना करे, अख पिरीअ जी अख में इहो कुठलन जो आकम, लाहे ॾिज लतीफ़ चवे सिसी सूधो चम, हो तोड़े निकिरे दम तब अख पिरी जी अख में, इहे अखड़ियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी तूं, इहे अखड़ियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी तूं, कुंडन पिंबड़े जे फाहे ते, कुंडन पिंबड़े जे फाहे ते चाढ़े तकते बिहारी जो है, इहे अखड़ियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी तूं, इहे अखड़ियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी तूं। अची बाज़ार में जॾहिं ढकियो मुहड़ो हलियो वञजा, अची बाज़ार में जॾहिं ढकियो मुहड़ो हलियो वञजा, लाथई जे मुंहं मथां परदो, लाथई जे मुंहं मथां परदो सवे सिरियूं उॾारी जो है, इहे अखड़ियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी तूं, इहे अखड़ियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी तूं। अहिड़ो इसरार थो ॾिसजे अखियुनि तुंहिंजे में ए सोहणा, अहिड़ो इसरार थो ॾिसजे अखियुनि तुंहिंजे में ए सोहणा, अहिड़ो इसरार थो ॾिसजे अखियुनि तुंहिंजे में ए सोहणा, इशारे सां मुकामल मां, इशारे सां मुकामल मां मोल मुर्दा उठारी जो है, इहे अखड़ियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी, इहे अखड़ियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी तूं। जानन जन छा है कई सिकंदर कुहन ज़ोरी वठी ज़ाबिर, जानन जन छा है कई सिकंदर कुहन ज़ोरी वठी ज़ाबिर, धारन दर ते
कई नौकर धारन दर ते कई नौकर वटियूं विहजूं प्यारी तूं है तुंहिंजो सोना घणा महावीर मारी तूं इहे अखरियूं तुंहिंजो सोना घणा महावीर मारी दूं। ज़बरदस्त 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 वाह वाह असां माना फ्रेश थी वियासीं जीअं न चवंदा आहिनि न मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे सो माना असांखे ग़िज़ा मिली आहे सज़ा कोन मिली आहे कॾहिं कॾहिं सज़ा बि थी वेंदी आहे सो ॾाढो मज़ो आयो ॾाढो सुठो लॻो ऐं तव्हांखे मज़ो आयो हूंदो यकीनन बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह तव्हां भला सवेर गाड़ी मूंखे नोट पिया कयो ख़ैर त आहे उहो इन करे तव्हां सां पुराणो वास्तो छो जो असां पाण गॾु कमु बि कयो आहे हिकिड़ी तबियत जी बि ख़बर आहे ऐं चवंदा आहिनि त हिकिड़ो न तव्हांखे ख़बर आहे न थोरो खिल भोग कंदो अॼु कोन पियो कयां पहिरियां ॿुधाए थोरो थकावट आहे तबियत में मज़ो न आहे इन करे ई थोरो माना परेशान आहियां छो भला अॼु उहा चंचल पाई कोन्हे का ईंदी ईंदी नेठि हाणे तव्हां जहिड़ा पुराणा दोस्त गॾु वेहंदा त पोइ नेठि असांखे उहे साॻी जाग थींदी न असल में छा आहे त पाण खे काफ़ी अरसो बि थी वियो आहे न मुलाक़ात खे सो इन करे थोरो माण्हू जेको आहे एतिरामी तरीक़े सां बि वेहंदो आहे त कॾहिं कॾहिं माण्हू मुद सां चेंज बि थी वेंदो आहे न पर असां जेके आर्टिस्ट माण्हू आहियूं न असां चेंज न आहियूं थींदा असांजी हिकिड़ी शइ में जंहिंमें ढलियल आहियूं उन में ई आहियूं ऐं उन खां अलावा असांजो हिकिड़ो मतिलबु फैमिली जो हिकिड़ो हिसाबु किताबु हूंदो आहे गॾु रहणु कमु करणु हिक ॿिए सां खिल मज़ाक इहो सभु शयूं रुटीन सां हलंदियूं रहंदियूं आहिनि। अच्छा मूंखे डॉक्टर साहब तव्हां खां इहो मां पुछंदमि त हाणे जेके मौसम हले पई इलाही गर्मियुनि जी मौसम आहे इन हवाले सां तव्हां माना छा चवणु चाहींदो त ॿारनि जो कीअं एहतियात कजे छा कजे? तव्हांजो क्वेश्चन सुवालु तमामु अहम भी आहे ॾाढो ऐं वक़्ताइतो बि आहे। हिन वक़्तु गर्मी जी सिचुएशन जे करे जेका हालत आहे तमामु ॾुखी आहे ऐं विचड़ंदड़ बीमारियूं हिन वक़्तु जेके आहिनि ख़ासि करे ॿारनि में आहिनि। वरी जॾहिं असांजो माहौलियात जे हवाले सां जेकॾहिं सोचिबो त हिकिड़े उन स्पेशलिस्ट जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त हाणे जेके ही कुर्बानियूं थींदियूं पोइ तव्हां ॾिसंदो त सॼ बि घिटियूं रत सां भरियल उन्हनि जेको पियो हूंदो काफ़ी रोड ते उछले था छॾनि बिल्कुलु थींदो ऐं उहो ज़रूरु थींदियूं आहिनि ऐं हिन वक़्तु जेको सो छाकाणि त गर्मी तमामु घणी आहे त सफ़ाई जो ज़रूरु आहिनि म्यूनिसिपल वारा बि तमामु कमु कनि था सुठो कमु कनि था कोशिशि उहे बि कनि था पर छाकाणि त हिकिड़ो कंटिन्यूटी रहे थी हिकिड़ी 2-3 ॾींहंनि खां तव्हांजी कुर्बानी जा जानवर जेके आहिनि से ज़बह थियनि था ॿाहिरि जेका अलाइशूं जेके पयूं मुल्क इहो असांजी ज़िम्मेवारी असीं कॾहिं महसूसु कंदा कोन आहियूं हमेशह पंहिंजी ज़िम्मेवारी ॿिए जे मथां थोपणु असांजो जेको सो जहिड़ो करे हिकिड़ो आर्ट थी वियो आहे इहो बि हिकिड़ो आर्ट आहे पंहिंजी ज़िम्मेवारी कंहिं ॿिए जे मथे में विझणु असांजी ग़लती कोन्हे ऐं हूअं बि अंग्रेज़ी में बि चवंदा आहिनि त जेकॾहिं असां वटि ॿियो बि हिकिड़ो वॾो सबबु आहे उहो साइकोलॉजी जो मसइलो आहे त असीं हर ॻाल्हि में कूड़ ॻाल्हाइण ॿिए खे नेगेटिव सम्झंदा आहियूं इन सां को फ़र्क़ु नथो पवे पर सोसाइटी में बैलेंस ख़राब थो थिए मुआशरे में असांजे ज़हनी तौर ते माण्हू तकलीफ़ में थो अचे ऐं हिन वक़्तु जी जेके तव्हां जेका मौसम जी ॻाल्हि कई त बीमारियुनि जी तमामु घणो अंदेशो हूंदो आहे ख़ासि करे इन्हनि में छाकाणि त जेको किचिरो थिए थो उन में एतिरे क़दुरु बैक्टीरियल ग्रोथ थिए थी जेका कंहिं बीमारी जो सबबु बणिजी सघे थी ख़ासि करे पाणी पीअण जो पाणी ख़राबु थी वेंदो आहे छाकाणि त जेको किचिरो पियो आहे उहो हेठि ज़मीन में हली थो वञे ऐं उहो मुर्तज़ा साहिब सां ॻाल्हि ॿोल थी त छाकाणि त ईद वारो ॾींहुं थोरो बिज़ी थो रहे सो मूं चयोमांसि मूं चयो साईं पोइ कंहिं ॿिए ॾींहं ते अची वेंदुसि त वॾी महिरबानी अॼु आऊं अची वियुसि हिन हवाले सां ई त इहो तमामु ज़रूरी आहे सभिनी खे कोशिशि करणु खपे त पंहिंजे घर मां जेकॾहिं जीअं पंहिंजो घरु साफ़ु कनि था तीअं पंहिंजे घर जे ॿाहिरां ओतिरी सफ़ाई कराइनि उन में वॉलंटियर्स बि आहिनि ऐं कोशिशि कजे त उहो असां ॾिसो न पंहिंजे घर में त गंदगी रखण ई नथा चाहियूं पर ॿिए जे घर जे अॻियां गंदगी रखण में असां उछले था छॾियूं उहो पाण कंदो ॾाढो तमामु हिकिड़ो नाज़ुक मरहलो आहे ऐं इहो रुॻो सिर्फ़ु ईद जे करे कोन्हे पर आम ॾींहंनि में बि इअं न हुअणु खपे
छाकाणि त इन सां जेको तव्हां खाओ पियो था उहो ॿाहिरि निकिरण खां पोइ उहो हिकिड़ी बीमारियुनि जी शिकिल में फैलिजे थो ऐं तमामु घणो फैलिजे थो, जंहिंजे लाइ हींअर नंढड़ा ॿार त ख़ासि करे उनजो विक्टिम थी सघनि था, उनजो आसानी सां निशानू बणिजी सघनि था। त कोशिशि इहा कजे त उहा हाणे हेॾे सुठे माहौल में ईद जो माहौल आहे, ॾिसो इहो माण्हू ख़ुशीअ सां ऐं उन सां पर इलाही सारा मामलात उलझी पवंदा आहिनि सिर्फ़ु इन जे करे त कंहिं न कंहिं जे घर जे अॻियां किचिरो कंहिं छॾे ॾिनो, वरी उन्हनि खे ॾुखियाई उहो उन्हनि जो वरी पाण में प्रॉब्लम्स जेके आहिनि से क्रिएटिविटी बहरहाल पंहिंजी जाइ ते मौजूदु रहे थी। उनजे करे तव्हांजे मेहरान टीवी जे तवसत सां हिन सां सभिनी खे रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे पंहिंजी सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखनि, ॿारनि बच्चनि जो घणो ख़्यालु रखनि, छाकाणि त बीमारी फैलिजण जो हिननि ॾींहंनि में तमामु घणो अंदेशो हूंदो आहे। जॾहिं तमामु टेम्परेचर वधीक मीन्स तव्हां सम्झो त बीमारी वधीक, इहो वॾो हिकिड़ो साइंटिफिक ऐं हिन में एनवायरमेंटल हिकिड़ो स्टडी आहे त जीअं जीअं टेम्परेचर वधंदो वेंदो तीअं तीअं तव्हांजी बीमारियुनि जे वधण जो अंदेशो वधीक हूंदो आहे। उनजो ख़्यालु रखणु खपे, पंहिंजो पाण खे बि सेफ रखणु खपे। गर्मी जी लहरूं हीट वेव चवनि था, हीट स्ट्रोक थो थिए। अॻे त हींअर माहौलियाती चेंज जेका आहे न, क्लाइमेट चेंज जेकी चऊं था, उहा एतिरी त नाज़ुक थी वई आहे जो असीं उनखे सस्टेन करण जी बि हाणे असां में ताक़त कोन्हे। तव्हांजो रेज़िस्टेंस पावर जेको आहे, बीमारी खे सहण जी जेका कुवत आहे, जंहिंखे असीं कुवत मुदाफ़िक था चऊं, उहा असांजी घटि थी वई आहे। उहो उन में खाधा बि आहिनि, उन में ज़हनी स्ट्रेस जेका आहे सा तमामु घणो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो अक्सर करे त हर माण्हू जीअं आउं कंहिंजी का स्पेसिफिक ॻाल्हि त नथो कयां, पर ताहिरा सां काफ़ी सारा प्रोग्राम मुंहिंजा थी चुका आहिनि हिते, असांजा इलाही सारा प्रोग्राम थींदा आहिनि एजुकेशन जे हवाले सां, माहौलियात जे हवाले सां, ऐं आउं ईंदो रहंदो आहियां प्रोग्राम्स में। त हमेशह इहा ॻाल्हि कई अथऊं त थोरो ॿियनि शयुनि सां गॾोगॾु पंहिंजो पाण खे स्ट्रेस खां बचाइजे। कोशिशि कयो त स्ट्रेस तव्हांजे ज़हन ते असरअंदाज़ न थिए, पर मजबूरनि माण्हुनि जा रवैया जेके आहिनि से स्ट्रेस जो बाहिस मंझी था पवनि, ऐं उहे पाण बि ॾुखियाई में, पोइ वरी ॿियनि खे बि ॾुखियाई में था विझनि। सो उन जो ख़्यालु रखणु खपे अॼोके ॾींहं जे हवाले सां त ख़ासि तौर ते। जी, ऐं तव्हांजी तमामु सुठी ॻाल्हि, ऐं यकीनन इहा हक़ीक़त बि आहे त असां जॾहिं पाण पंहिंजो ख़्यालु रखंदासीं त पोइ उन खां अलावा असांखे ॾिसी मथां केरु सिखे। ज़रूरी आहे तव्हांखे एग्ज़ाम्पलरी पंहिंजे पाण खे बनायो न। तव्हां ॾिसो घर में जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर में हिकिड़ो किरदारु आहे, बाबा जो किरदारु आहे, मम्मा जो किरदारु आहे, कंहिं ॿियो को किरदारु आहे, जंहिं बि किरदार में तव्हां आहियो, पर उहो तव्हां नंढे हूंदे खां वठी निभाए पिया न। तव्हां नौजवान हो त तव्हां उहो किरदारु पंहिंजो निभायो। जॾहिं तव्हां शादी कई, तव्हां हिकिड़े हस्बैंड जो, हिकिड़े उन खां औलाद थियो, त पोइ तव्हां हिकिड़े पीउ जो किरदारु अदा कयो। उन में त तव्हांखे कॾहिं कोई इशू कोन थो थिए। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे मुर्क्षा, त असां वटि हिन वक़्तु इन्हनि रिश्तनि जी बि पाण में जेका इंटीग्रिटी हुअणु खपे उहा कोन्हे। उनजा इलाही सारा सबब आहिनि, साइकोलॉजिकल सबब आहिनि, मुआशी सबब आहिनि, फाइनेंशियल क्राइसिस आहिनि, ऐं ही ॿियूं जेके ॿिया मामलात आहिनि उहे बि असांजे ज़हन ते असरअंदाज़ थियनि था। नतीजे में छा थो थिए त असांजी हॉस्पिटल्स मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां भरियूं पियूं आहिनि। ऐं असां सां जेके महिमान मौजूदु आहिनि, थोरी हुननि सां गुफ़्तगू कंदासीं, उन खां पोइ वरी ग़िज़ा वठंदासीं तव्हांजे पासे खां। छो जो चवंदा आहिनि पाड़ेसिरियुनि खां जेको आहे सो हिक ॿिए खे असां ॾियण वठण में चवंदा आहियूं त असां पाड़ेसिरियुनि सां सुठो इख़्तियार आहियूं, माना सुठो हलंदा आहियूं हुन सां। त तव्हांजा पाड़ेसिरी तव्हां सां गॾु वेठा आहिनि जेके तमामु सुठा फ़नकार आहिनि। ऐं माशाल्लाह तव्हां बि ॻायो पे हाणे उन्हनि सां नकल बि कई। अच्छा, नकल पे कई। हूअं ॻाइण जो शौक़ु आहे? न, ॻाइण जो शौक़ु कोन्हे। अच्छा, न ॻाइण जो शौक़ु कोन्हे। कॾहिं कॾहिं ईअं पंहिंजे मुंहुं गुनगुनाइण? जॾहिं बि ॻायो अथऊं त ओड़े पाड़े सां भॼी आहे। अच्छा, पोइ तव्हां ओड़े पाड़े सां न ॻायो, न पंहिंजे घर में ई ॻायो। अच्छा, मौसीक़ी चवंदा आहिनि त ॿुधण जा बि खोड़ सारा हिकिड़ा अलॻि अलॻि रंग हूंदा आहिनि। कहिड़ी क़िस्म जी मौसीक़ी वणंदी आहे? क्लासिक ख़ासि तौर ते। क्लासिक मौसीक़ी सुठी लॻंदी आहे। ऐं अकील तव्हांखे? मां सम्झो पाण ख़ान साहिबु आहियां, हेॾो वॾो ॻाइणो आहे जो ख़ुदा जो कसम ओचितो अखि खुली वेंदी आहे, पोइ वरी साॻियो वेठो हूंदो आहे। अच्छा, माना ख़्वाब में ॻाईंदा आहियो? ख़्वाब में ॻाईंदा आहियो। पोइ भाभी त कोन डिॼंदी हूंदी न? न न, उहो इहे मुंहुं ॾिसी ॾिजो। न, माशाल्लाह तव्हां सुठा आर्टिस्ट रहियो, तमामु सुठा आर्टिस्ट रहियो। छो जो मूं तव्हां सां गॾु कमु कयो आहे ऐं काफ़ी टाइम सां जेको आहे सो हाणे गैप अची वियो आहे इलाही, त वरी इनशाला कंटिन्यू जॾहिं मां हाणे वापसी आई आहियां, छो जो घर जूं मसरूफ़ियातूं कुझु एॾियूं वधी वियूं। ऐं मेहरान टीवी यकीनन मुंहिंजी सुञाणप जेका हुई न, मेहरान टीवी खां ई हुई। ऐं शुरू में मूं हितां खां ई स्टार्ट वरितो कम जो, काफ़ी सारो कमु कयोसीं। यकीनन दुनिया खे वणियो बि ऐं हिकिड़ो नालो बि थियो, सुठो बि लॻंदो आहे। ईअं सम्झंदी आहियां त मां पंहिंजी फैमिली में मौजूदु आहियां। सो उन खां पोइ काफ़ी सारो गैप थियो। ज़ाहिरी आहे हिकिड़ी ज़िमेदारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे माण्हू निभाईंदे उते ई ढलिजी वेंदो आहे। पर पोइ जॾहिं वरी असांखे जॾहिं सुम्ही जॾहिं उथंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं न असांजो ॿियो घर बि आहे, होॾां बि वञिणो आहे। सो बहरहाल कंटिन्यू कंदासीं। तव्हांजा पेका
हाँ बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा गोश्त वोश्त पाड़े मां मिलियो हूंदो ओड़े पाड़े मां सभु तव्हांखे पोइ पाड़े मां गोश्त आयो हूंदो या तव्हां कंहिंखे ॾिनो हूंदो? हा ॾियण जो त बिल्कुलु वाज़े उहो तरीक़े सां तव्हां फर्ज़ अदा आहे कयो। ऐं अलाह जो शुक्र आहे अलाह सां जो करम जेको आहे मिलियो छाकाणि हूंदो असांजी फ्रिज विज में फैमिली में रखियव सभु छा ॿार माना गॾु छा कयव? जी जी सभु ॿार सभु गॾिजी कुर्बानी जो हिकिड़ो इहो जेको फ़र्ज़ु आहे उहो पूरो कंदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह ॾियण जी हद ताईं त तमामु ठीकु आहे। पर दोस्त वीचारा विसारींदा कोन आहिनि पोइ किथां कीअं बहरहाल मिलंदो बि आहे मोकिले बि ॾींदा आहिनि ऐं ख़ुशी बि थींदी आहे। असल में हिक ॿिए खे यादि करण जो सिलसिलो हुअणु खपे। बहानो त ईद जो आहे बहानो त गोश्त जो आहे त भई गोश्त मोकिलियो पर उन गोश्त सां गॾु जेके विशेष ईंदो न दैट्स वेरी इंपॉर्टेंट। मुंहिंजी लाइफ में आउं त सम्झां थो त वधीक जेको उहो अहसासु जेको अचे थो असांजा सुठा सुठा दोस्त वेठा आहिनि फनकार वेठा आहिनि अकील साहब वारा वेठा आहिनि ऐं इहे आउं चवंदो आहियां त ॾिसो तव्हां जो जेकॾहिं कंहिंखे क़दुरु करणो आहे त उनखे उन स्पिरिट सां उनजो अहसासु कयो। ऐं जेकॾहिं कंहिं प्ले में वेठो आहियां कंहिं उते ॾिसां पियो ऐं साम्हूं मुंहिंजे हिकिड़ो किरदारु हले थो त उहो मारवी जो किरदारु बि अदा करे उहो आर्टिस्ट त मूंखे हुन में मारवी नज़र थी अचे मूंखे उहो किरदारु उहो लेडी मूंखे नज़र नथी अचे मूंखे त हुन में उहा मारवी पई नज़र अचे मूंखे त हुन मारवी जो अहसासु हुअणु खपे न त असांजो वीहनि इन तरीक़े सां असांजे हिन आर्टिस्टनि जो ख़ूबसूरती जो अंदाज़ो इन मां हुअणु खपे त हुनखे अहसासु हुअणु खपे त न आई एम प्लेइंग जस्ट लाइक मारवी या जेकॾहिं को राणे जो किरदारु अदा पियो करे त हू मुंहिंजे साम्हूं उहो आर्टिस्ट कोन राणो आहे ऐं उहो राणे खे कीअं थो निभाए उहो ॾिसणु खपे त हीअ एॾा सुठा आर्टिस्टनि पंहिंजे तरीक़े सां निभाईंदा आहिनि ऐं असांजी कमज़ोरी आहे त असीं उन्हनि जे निभाइण खे असीं पूरे तरीक़े सां एप्रिशिएट करे कोन सघंदा आहियूं ऐं ज़रूरी आहे त उन्हनि खे उनजी उहा अहसासु हुअणु खपे त असांखे उन क़दुरु सां उन अहसास सां ॾिठो थो वञे महसूसु कयो थो वञे इहो तमामु ज़रूरी आहे। त आउं त चवंदुसि हिन ईद जे ॾींहंनि में उन्हनि आर्टिस्टनि खे वधीक यादि कजे उन्हनि ताईं पहुचजे उन्हनि खे पहुचाइजे ऐं उहो वधीक अहसासु वधीक ख़ुशीअ जो अहसासु थींदो आहे। कचेरियूं आहिनि जीअं अहिड़ियूं गॾिजाणियूं आहिनि जीअं हींअर असां सभु मौजूदु आहियूं कचेरी कयूं पिया त हीअ हिकिड़ो यादगिरियूं आहिनि ऐं ज़िंदगीअ जो सिलसिलो हलंदो ई यादुनि सां आहे त उहो ॾाढियूं इन सां त इलाही सारियूं ॻाल्हियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं करे सघजनि थियूं ऐं अकील वारी ॻाल्हि त ही त ख़ान साहब त आहे पर ख़्वाबनि में ऐं सो असीं बि जेके आहिनि से इहे ख़्वाब ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं ख़्वाब ॾिसणु खपनि ख़्वाब तॾहिं तव्हां ॾिसंदो जॾहिं तव्हांजे लाशऊर में उहे शयूं मौजूदु हूंदियूं अदरवाइज़ तव्हां जे ख़्वाबनि ॾिसण जो सिलसिलो बंदि त पंहिंजे लाशऊर में असां बैकअप में कई ॻाल्हियूं सोचींदा आहियूं उहे पोइ असांखे ख़्वाबनि जी सूरत में अलाए हुअणु खपे गो अहेड वञो को मसइलो कोन्हे सुबुह जो थी उन्हनि ते गौर न कयो पर ख़्वाब ॾिसो त तव्हांजी ज़िंदगी ते असरअंदाज़ ज़रूरु थियनि था ऐं जेकॾहिं तव्हां को सुठो ख़्वाब ॾिठो त तव्हां कोशिशि कंदो त उहो पूरो थिए ऐं उनखे पूरो कयां ऐं ओड़ो थियां ऐं ओड़ी थियां ऐं त चवंदो त सभु कुझु थियो बहितर आहे त हिकिड़ो ख़ूबसूरत इंसानु हुजे ज़रूरु थियो ख़ूबसूरत इंसानु हिकिड़ी ॿी शइ आहे ॾिसो न पॉज़िटिविटी तॾहिं ईंदी जॾहिं तव्हांजी सोचनि में सोच सुठी हूंदी बाक़ी जेकर तव्हांजी सुठा ख़ूबसूरत आहियो ॾिसण जा लुक तव्हांजी बहितरीनु आहे एक्सप्रेशन तव्हांजी तमामु ख़ूबसूरत आहे पर तव्हांजी सोच में फ़र्क़ु आहे ऐं हाणे मुसीबत असां सां प्रॉब्लम इहो आहे त अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे असीं हर ॻाल्हि में AI खे करियूं था छाकाणि आउं त हाणे यूनिवर्सिटी सां मुंहिंजो तइल्लुक़ु आहे त असां वटि त सब्जेक्ट पाण भई आर्टिफिशियल इंटेलिजेंस पढ़ायो साईं ज़रूरी आहे तमामु पर आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो ऐं हिकिड़ी तव्हांजी इजाज़त हुजे ऐं सभु दोस्त ॿुधनि पिया त तव्हां म्यूज़िक ॿुधी सघो था दुनिया जे कंहिं माण्हू जो म्यूज़िक तव्हां ॿुधी सघो था दुनिया जे कंहिं माण्हू जो म्यूज़िक तव्हां चुराए सघो था उनखे तव्हां कॉपी करे सघो था सभु कुझु करे सघो था तव्हांजी क्रिएटिविटी छा आहे पाण छा आहे उहो हाणे असां ॿारनि खे मूं ॾिठो आहे मुख़्तलिफ़ ॿारनि ते ऐं उन जेको आउं उन जो अगेंस्ट में कोन थो ॻाल्हायां पर अॻे कंहिं ज़माने में जॾहिं असांजी तइलीम हूंदी हुई असां पढ़ियासीं असांखे टीचरनि पढ़ायो उन ज़माने में इहे मोबाइल्स बि अवेलेबल कोन्हे डेटा अवेलेबल कोन्हे कुझु बि कोन हो पोइ छा उहे माण्हू पंहिंजो पाण खे न मंझराए सघे एॾो ख़ूबसूरती सां मंझरायो अॼु ताईं असां चवंदा आहियूं जेको पुठियों दौर हुयो चवंदा आहिनि त रियलिटी जो दौर हुयो रिलाए न कजे तव्हां हिकिड़ो डिपेंडेंट न थियो कंहिं बि शइ में तव्हांजी डिपेंडेंसी जेका आहे न उहा ॾाढी ॾुखी थी पवंदी आहे तव्हां जेकॾहिं डिपेंडेंट थी विया चाहे तव्हांजो अफेयर हुजे चाहे तव्हांजो लव हुजे चाहे तव्हांजी लाइफ हुजे वॉट एवर जेको कुझु बि आहे उन में तव्हां डिपेंडेंट थी वियो न त बसि पोइ तव्हांजी ऐं ॿियो असां मूं ॾिठो आहे त माण्हू पंहिंजी सेल्फ रिस्पेक्ट कंप्रोमाइज़ करे वेंदा आहिनि दैट शुड नॉट बी डन
इहो न हुअणु खपे। पंहिंजी सेल्फ रिस्पेक्ट जेकॾहिं जंहिं माण्हू पंहिंजी सेल्फ रिस्पेक्ट ते कंप्रोमाइज़ कयो ही इज़ नो वेयर, उनजी का पोइ वैल्यू कोन्हे, उहो पंहिंजी वैल्यू पाण थो विञाए। ऐं असां ॾिठो आहे काफ़ी हुनमें त माण्हू कंहिं न कंहिं मक़सद खे हासिलु करण जे लाइ पंहिंजी सेल्फ जेका आहे रिस्पेक्ट आहे उनखे बि कंप्रोमाइज़ था कनि, जेको न हुअणु खपे। सो इहे हिकिड़ा सुलझियल ऐं ज़हन सां अॻिते अचणु ऐं उन सां पंहिंजो पाण जो किरदारु त ही जेके ईदूं आहिनि या ही जेके मामला आहिनि इहे असांखे इन सुलझियलपन ॾे वठी वेंदा आहिनि। इन जो मक़सदु इहो त तव्हांजो ज़हन सुलझियल हुजे, तव्हांजी नेचर में तव्हांजी सोच में सुठाई अचे, तव्हांजे ज़हन में पाकीज़गी अचे, तव्हां कंहिंजे कम में अचो त सही न, तव्हां करे त ॾिसो न कंहिंजे लाइ कमु, यू विल बी वेरी सक्सेसफुल। त इहे शयूं आहिनि ज़िंदगीअ में। अच्छा, अगरि तव्हां नाकाम बि थी विया न त तव्हांखे अफ़सोस कोन थींदो, तव्हां इहो चवंदो भई मूं कोशिशि त कई। साइकोलॉजिकली जेकॾहिं नाकाम थियण जी कोशिशि कंदा न त इहे सभु असांजा आर्टिस्ट वेठा आहिनि। तमामु हिकिड़ी अहम ॻाल्हि तव्हां सां करणु चाहींदुसि त तव्हां चाहियो छा था ज़िंदगीअ में, मुतमइन थियणु था चाहियो या कामयाबु थियणु था चाहियो? बल्कि आउं तव्हां खां जेकॾहिं पुछां, हिते पुछां थो तव्हां खां, इहे सभु दुनिया ॾिसंदी, मूंखे तव्हां ॿुधायो तव्हां छा था चाहियो पंहिंजी लाइफ में? मुतमइन थियणु था चाहियो या कामयाबु थियणु था चाहियो? मुतमइन त असां रोज़ बि पंहिंजो पाण खे करे वेंदा आहियूं कूड़ सूड़ ॻाल्हाए करे, पर जॾहिं हा पंहिंजो पाण खे कूड़ ॻाल्हाए करे असां हीअं आहियूं असां हीअं आहियूं, पर असां ईअं करे पाण खे मुतमइन करे वेंदा आहियूं। पर कामयाबु असां तॾहिं थींदासीं जॾहिं असांखे ॿियो केरु चवे त बाबा हिन महिनत करे हिन मंज़िल ते पहुतो। ऐं असां हाणे वधंदासीं मौसीक़ी जी तरफ़। छा ॿुधाईंदो? हा छा ॿुधाईंदो असांखे? मारू मिट मल्हीर जा सभई परख्यासूं, मारू मिट मल्हीर जा सभई परख्यासूं, सौखी भाज सबका औखी तू ही तू, सौखी भाज सबका औखी तू ही तू, हो मौला मथामू अल्लाह बुढ़ो न लाहिज बाझ जो, ओ भाऊ अदा जन जी अथम उकीर से मारू रहन मलीर, भाऊ अदा जन जी अथम उकीर से मारू रहन मलीर, बांधियारी साघियारी कैदियारी आया अला, बांधियारी साघियारी कैदियारी वो आया अला, जन जी अथम उकीर से मारू रहन मलीर, उमर अदा जन जी अथम उकीर से मारू रहन मलीर। मुझजूं त मल्हीर में, मुझजूं त मल्हीर में, मुझजूं त मल्हीर में, मुझजूं त मल्हीर में, खिलियो पियन खीर से मारू रहन मलीर, खिलियो पियन खीर से मारू रहन मलीर, सांघियारी बांधियारी कैदियारी वो आया ला, बांधियारी सांघियारी कैदियारी वो आया ला, उमर अदा जन जी अथम उकीर से मारू
बजारी बलदमा कढ़ बजारी बलदमा कढ़ बजारी बलदमा जियरे लाहे जंजीर से मारू जियरे लाहे जंजीर से मारू रहन मलीर संघियारी बांधियारी कैदियारी वो आया संघियारी बांधियारी कैदियारी वो आया बाऊदा जल जी अथम उकीर से मारू रहन मलीर बाऊदा जल जी अथम उकीर से मारू रहन मलीर नालो लाल लतीफ जे भिट जो घोट लतीफ जे नालो लाल लतीफ जे भिट जो घोट लतीफ जे अथम अंदर उकीर से मारू से मारू रहन मलीर संघियारी बांधियारी कैदियारी वो आया संघियारी बांधियारी कैदियारी वो आया बाऊदा जल जी अथम उकीर से मारू रहन मलीर बाऊदा जल जी अथम उकीर से मारू रहन मलीर वाह सही वाह आहे। वाह 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 ज़बरदस्त 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 माशाल्लाह माशाल्लाह अच्छा तव्हां हिन बारे में छा आर्टिस्ट आहे उहो जंहिंखे रिदम जी ख़बर हुजे सही सही जेको रिदम खां ॿाहिरि थो निकिरे उहो आर्टिस्ट ई कोन्हे ऐं रिदम या जेके शयूं नेचर सां ॻंढियल आहिनि सो असांजी जेका फील्ड आहे उहा बि नेचर सां ई ॻंढियल आहे असांजी जेका फुटवर्क हूंदो आहे स्टेज ते उहो बि रिदम सां हूंदो आहे जेका सही। ट्रेनिंग हूंदा आहिनि रिदम सां हूंदी आहे जेको डायलॉग डिलीवरी हूंदी आहे उहा बि रिदम सां हूंदी आहे बिल्कुलु तॾहिं अदायगी अॻियां अदायगी तव्हांजो जेका मैसेज हूंदी पहुची सघंदो आहे अॻियां सो ही असांजो जुड़ियल हिसो आहे आहे। बिल्कुलु भले मां न ॻाए सघां पर सम्झी ज़रूरु सघंदुसि सही एतिरी सम्झ ऐं कुवत अलाह साईं ॾिनी आहे बिल्कुलु, त असां हिन फन खे सम्झी सघूं था भले जीअं कम में असां सम्झूं था त इहे असां नथा करे सघूं पर उनखे सम्झण जी कुवत आहे जीअं ही मौसीक़ी आहे त असां काफ़ी तौर ते शौक़ु बि हूंदो आहे त ॻायूं इहे शौक़ु मां बि पंहिंजा पूरा कया हुआ पर जेकी सिख्या हूंदी आहे प्रॉपर सिख्या जेकी हूंदी आहे उहा असां न वठी सघियासीं पर हीअ ॾिसो न हीअ जेको राग आहे हीअ जेकी मौसीक़ी आहे हीअ जेकी माना कलाम आहिनि ऐं जेके तंद आहे जेका अदा जे हथ में त माना इन जो हिकिड़ो मज़ो ई ॿियो आहे अलॻि हिकिड़ो सुकून आहे अलॻि हिकिड़ी रुहानियत मिले थी तव्हां केॾां वञण जी तयारी कई आहे तव्हां केॾां वञण जी तयारी कई आहे जॻह पाण जीअं कचहरी शुरू थी जी जी तव्हां मूंखां पुछो तव्हां ख़ामोश छो तव्हां में चंचलपन न जी, आहे जी। छो न आहे हक़ीक़त इहा आहे ओॾी महिल मूं कोन थो ॿुधाइणु चाहियो जॾहिं स्टार्ट हो जी हाणे वरी असांजी मोकिलण जो टाइम अची वियो आहे त ॿिया महिमान ईंदा त वेंदे वेंदे उहो आउं दिलि जो ॿार हल्को कंदुसि जी अॼु अलाए छो जीअं हिते आउं आयुसि न मूंखे फ़क़ीर मौज़म ॾिसण में आयो वेठो असां प्यारो यार असांजो दोस्त असांजो गॾियल दोस्त हो बिल्कुलु बिल्कुलु सो आउं चवां हिन मौक़े ते जॾहिं असीं जहिड़नि दोस्तनि भाइरनि मिटनि माइटनि सां मिलूं था त अहिड़नि दोस्तनि खे बि यादि कजे अलाह से हुनजी मग़फ़िरत करे हुनजे बचनि ते ख़ैरु करे बिल्कुलु अॼु अलाए छो मूंखे माना ड्यूरिंग अच्छा सॼे तव्हांखे हुनजी कमी महसूस थी अॼु इंतिहाई ऐं शिद्दत सां तव्हां यकीन कंदो जॾहिं मां होस्टिंग कंदी आहियां त मूंखे बि हुननि जी कमी महसूस थींदी आहे छो जो हमेशह उहो मूंसां गॾु ई होस्टिंग कंदा हुया Yeah.
ऐं असांजो हिकिड़ो सुठो पाण में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग जे सुठो माहौल ठहियलु हूंदो हुयो ऐं उन हवाले सां केमिस्ट्री चवंदा आहिनि न ॾाढी मिलंदी हुई पाण में त हिकिड़ो शेर अदा पढ़ियो त हिकिड़ो मां पढ़ंदी हुयमि ऐं ॾिसण वारनि जी मोट पोइ वरी असां जेॾी महिल स्टेज तां हेठि ईंदा हुआसीं त पोइ मूंखे चवंदो पंहिंजी एंट्री कीअं थी त मां चयो हा ॾाढी सुठी थी ऐं हाणे यकीननि तव्हां असांखे ॿुधायो त पोइ कलाम जी तरफ़ हलो हाणे सवाल जो जवाबु एतिरो सुठो आहे जो मिलण ऐं मिलाइण जो जेको तहलक आहे न उहो हूंदो आहे दिलि सां सिधो सो ज़हन सां कोन हूंदो आहे जेकॾहिं ज़हन सां तसादशी थी सघे थी दिलि सां माण्हू मिली सघे थो सो ग़लति ॻाल्हि लॻे बिल्कुलु न हक़ीक़त आहे असां एग्री कबो ज़हन सां माण्हू सोचे सम्झी त कंहिंसां मिलणु कोन वेंदा जॾहिं कंहिंसां दिलि चवंदी आहे मिलण जी त उन सां ऐं ख़ासि करे दिलनि वारा माण्हू ईदुनि ते ॾाढा यादि ईंदा आहिनि ऐं उहे यादूं जेके आहिनि से अञा वधीक तकलीफ़ दह थींदियूं आहिनि जॾहिं उहो मिलण वारो उते मौजूदु हुजे ऐं न मिली सघे पोइ ॾाढो अकील आउं सम्झां थो तव्हां सम्झो था हिननि ॻाल्हियुनि खे त अलाह करे त ईदुनि ते मोहबतुनि वारा पाण में मिलनि मुंहिंजी त इहा हिकिड़ी दुआ बि आहे ऐं उन्हनि खे रंजिशूं पर रंजिशूं एतिरियूं इम्पोर्टेंट कोन आहिनि तव्हां रंजिश थी करे वरी तव्हां ॾिठो हूंदो आम हालतुनि में घरनि में हेॾां होॾां को प्रॉब्लम थींदो आहे थोरी देरि खां पोइ वरी उहो ई साॻियो माहौल थी वेंदो आहे उहो ई साॻियो पर छाकाणि त उन में तव्हांखे दरगुज़र करण जो चांस हा बाक़ी जॾहिं वंस आउट ऑफ योर होम जॾहिं तव्हां ॿिए कंहिं रिश्ते में आहियो ॿिए कंहिं रिलेशनशिप में आहियो त इहे एतिरा नाज़ुक रिश्ता आहिनि एतिरा ख़ूबसूरत ऐं मोहबतुनि वारा रिश्ता आहिनि मोहबत खे निभाइणु खपे मिलणु खपे वञणु खपे मोहबतूं निभाइण वारा ई हमेशह ज़िंदा रहिया आहिनि ऐं मिठाई साईं उन्हनि खे तमामु ख़ूबसूरत ॻायो जीअं हींअर मारवी जो ज़िक्र निकितो त मारवी हिकिड़ो किरदारु हो मोहबत जो किरदारु उहो हिकिड़ो लाज़वाल किरदारु असांजे सिंध जी कल्चर में सकाफ़त में या असांजो जेको विजन आहे सिंध जो जेको विजन आहे उन में मारवी जेको ॾिसो न हर हिकिड़ो ख़ूबसूरती सां ऐं अॼु बि असांजे लाइ एतिरो मिसाल जो असीं भेटींदा आहियूं को अहिड़ो मिसाल कमु साम्हूं किरदारु ईंदो त असीं हुनखे भेटींदा आहियूं त मारवी आहे पर तव्हां कॾहिं राणे जो ज़िक्र कॾहिं ॿुधो त हा राणो आहे कॾहिं कॾहिं ॿुधो हूंदो चवंदा हा बाबा राणो थी वियो राणो आहे उहो राणे वारो किरदारु इहे सभु सत सुर आहिनि मिठाई जा सतनि ई सुरनि में सत ई नाज़ुक जेके आहिनि से असांजा रिश्ता मौजूदु आहिनि उन्हनि खे निभाइणु खपे सम्झण जी ज़रूरत आहे असां खां वधीक मूंखे त इहो तजुर्बो रहियो आहे त असांजा पढ़ियल लिखियल जेके बि दानिश्वर आहिनि मोहबतुनि वारा माण्हू आहिनि इज़तुनि वारा माण्हू आहिनि पर भिटाई जे फ़लसफ़े खे जेतिरो ॿहिराणी में ग़रीब सम्झनि था न शायदि माण्हू मुश्किल सां कंहिं हुनखे फ़लसफ़े खे सम्झंदा हूंदा अच्छा अकील साहिबु ऐं रशीद साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो ॾाढो सुठो लॻो ऐं तव्हां सां गॾु अॼु ईद जो ॿियो ॾींहुं गुज़ारियोसीं ऐं अॼु ॿियो ॾींहुं आहे तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे को मैसेज ॾियणु चाहियो त तव्हां ॾेई सघो था छा चवणु चाहींदो बिल्कुलु जीअं त ईद उल उज़ा आहे जी हर दफ़े को नओं मैसेज हूंदो आहे हीउ हिकिड़ो सिंपल हिकिड़ो सादो मैसेज आहे जीअं सवेल खां वठी इहो ज़िक्र पियो हले जेको बि सरहंदी वारो आहे उज़ा करे थो असां तव्हां त खाऊं था न इहो गोश्त वग़ैरह उहे जेके हक़दार आहिनि रब करीम बि 3 हिसा कया आहिनि उन्हनि टिनी खे जेकॾहिं असां सही तरीक़े सां डिस्ट्रीब्यूट कयूं त हक़दार ताईं हक़ पहुची वेंदो सही ऐं तव्हां हा बिल्कुलु सही अकील भाई चयो आहे इहो ईअं हुअणु घुरिजे ऐं हिसो सभिनी ॾियणु घुरिजे ईअं न त फिर्ज भरे छॾियो ऐं पाड़ेवारनि जो ख़्यालु कयो थोरो ॻाल्हाइणु वधीक सम्झणु पोइ हिकिड़ो लतीफ़ो यादि अची वियो जन्नत में कंहिंखे पंहिंजो ॿकरो ॾिसण में आयो 3 टंगुनि सां बि घुमियो हा त ख़्वाब में ॾिसण में आयो त मुंहिंजो ॿकरो पहुची वियो आहे ॾे ख़बर तूं चौथी टंग किथे आहे जेतो वारे फिर्ज में पई आहे पचाए त मूंखे मिले न सो अॼु ट्रांसमिशन में अची करे तव्हांखे कीअं लॻो सुठो लॻो मज़ो आयो छा चवणु चाहींदो बिल्कुलु मज़ो आयो काफ़ी वक़्त खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी हीअ त तव्हां चयो असां बि चऊं था त घर आहे पंहिंजे घर अचण में माण्हुनि खे ख़ुशी थींदी आहे पोइ ॾाढो मज़ो आयो तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हांजी सथ जी महिरबानी जंहिं असांखे घुरायो वरी महिरबानी ऐं वरी असांजे टाइम जी ॾिठव वञिणो आहे त जल्दी इजाज़त ॿिया ॾियो इन जी अलॻि सां महिरबानी चवंदुसि त जेको असांजो ड्रामो ठहियलु आहे 2-3 ॾींहं असां रिकॉर्डिंग कई हुन में ऐं सभिनी कैमरामैन जी डायरेक्टर जी राइटर सभिनी महिनत आहे 2 किराए ते उहो ज़बरदस्त ड्रामो आहे मज़ाक़ ड्रामो आहे ऐं तमामु सुठा हुन में आर्टिस्ट आहिनि शाहनवाज़ सोलंगी ऐं मैडम जेका
कशोर जुबीन ऐं अज़ीज़ जूने जो ऐं पाण बि ॿिया बि दोस्त आहिनि, ॾिसण न विसारजो, तमामु ड्रामो सुठो आहे। सही सही, तव्हांजी बिल्कुलु महिनत थियल आहे हुन में। ऐं इनशाला जॾहिं असां न ड्रामा जेके हूंदा आहिनि न उनमें काफ़ी महिनत बि लॻंदी आहे ऐं काफ़ी टाइम बि लॻंदो आहे रिकॉर्डिंग में। ज़ाहिर आहे सीअ जो हिकिड़ो ॿियो माहौल हूंदो आहे, गर्मी जो हिकिड़ो ॿियो माहौल हूंदो आहे, त हिकिड़ी अहिड़ी गर्मी में तव्हां एतिरी महिनत कई आहे, एतिरी रिकॉर्डिंग कई आहे, इनशाला असांजे ॾिसंदड़नि खे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं तव्हां खां हाणे छा असांखे ॿुधाईंदव तव्हां असांखे? मस्जिद जोड़ी सो तुंहिंजे नेणनि में ए पिरी, मस्जिद जोड़ी सू तुंहिंजे नेणनि में ए पिरी, ओ इश्क इमामत पियो करे पोयां सिफ़ सिफ़ूं, आॾो आहीं तूं आहियूं पाण निमाज़ में, अच त परचूं पाण में छॾ रुसण वारी रीत, ॾाढो मज़ो आहे ओ पिरी मंझ पिरी, ओ जानी तुझी जीत मूं हथ ॿधी हारायो, हो लॻी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, लॻी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, मोहे आतो कयो मायल हो मोहे आतो कयो मायल भले महबूब माना कर, लॻी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, लॻी थो प्यार जे क़ाबिल। सितमगर थी बिला शक थी अखियुनि ते सभु सितम तुंहिंजा, सितमगर थी बिला शक थी, सितमगर थी बिला शक थी अखियुनि ते सभु सितम तुंहिंजा, कान्हे कागा नहीं मुश्किल वो कान्हे कागा नहीं मुश्किल भले महबूब माना कर, लगी महबूब माना कर, लगी तो प्यार के क़ाबिल भले महबूब माना कर, मोहे आतो कयो मायल हो मोहे आतो कयो मायल भले महबूब माना कर, लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, लगी तो प्यार जे क़ाबिल। अड़े हा पांद कपड़े जो छिनी फाड़े छॾाया, अड़े हा पांद कपड़े जो अड़े हा पांद कपड़े जो छिनी फाड़े छॾाया, मगर तो सां अड़ी याद हो मगर तो सां अड़ी याद भले महबूब माना कर, लगी प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर, लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब
महबूब माना कर लगी तो प्यार जे काबिल जवे एजाज हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर जवे एजाज हिते आहिनि जवे एजाज हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर हथां तुंहिंजे थी उस बिस्मिल वो हथां तुंहिंजे थी उस बिस्मिल भले महबूब भले महबूब तो प्यार दे काबिल भले महबूब माना कर मोहे आ तो कयो मायल हो मोहे आ तो कयो मायल भले महबूब माना कर लगी तो प्यार दे काबिल भले महबूब माना कर लगी तो प्यार दे काबिल ऐं असां सां गॾु हाणे जेके ॿिया महिमान आया आहिनि तमामु ख़ूबसूरत नासिर साहब तमामु सुठा आर्टिस्ट कीअं आहियो तव्हां ख़ुशि आहियो ठीकु ठाक मूंखे हक़ीक़त पुछो त अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे जी पर मुंहिंजे लाइ पहिरियों ॾींहुं आहे त उहो तव्हांखे ॾिठो स्टूडियो में त मूंखे ॾाढी ख़ुशी थी जी जी हक़ीक़त आहे त तव्हां पाण बहितरीनु आर्टिस्ट आहियो सही सही तव्हांजो अख़लाक तव्हांजी मोहबत जी जी उहा असांखे नथी विसरे त अॼु तव्हांखे ॾिसी तव्हांजो कमबैक थियो आहे जी त हीअ असांजे लाइ ईद जो पहिरियों ॾींहुं आहे प्रोग्राम ॿिए ॾींहुं जो आहे महिरबानी तव्हांजा लख थोरा तव्हां सां कचेरी कंटिन्यू रहंदी ऐं असांजी तमामु सुठी सिंगर सिंध जी तमामु सुठी सिंगर प्यारी आवाज़ जी मालिक फराल आशारी अस्सलाम वालेकुम ईद मुबारक वालेकुम अस्सलाम तव्हांखे बि ईद मुबारक हुजनि जेका बि असांखे बसि ॾिसण पिया उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं जी जी अच्छा माशाल्लाह तव्हां मेज़बान बि रही चुका आहियो हा मां होस्टिंग कीअं में पोइ कई आहे। तव्हांखे फनकारी में वधीक एंजॉय था कयो या मेज़बानी में असल में असां मतिलबु नेचुरली आर्टिस्ट आहियूं न त पर ज़बरदस्ती जेको आहे मां थी वई हुयमि पर मां आर्टिस्ट आहियां माना वधीक मूंखे हिन साइड ते मज़ो ईंदो आहे अच्छा अच्छा माना हिन साइड इहो आहे त रूहानियत जो हिकिड़ो माना पंहिंजो हिसाब किताब आहे न जंहिंमें असांखे सुकून महसूसु थिए कम त कम आहिनि सभु बिल्कुलु ईद जे हवाले सां तव्हांखां पुछा कंदासीं छा मसरूफ़ियातूं हुयूं केॾा घुमण वियव को एल्बम आयो को गीत आयो तव्हांजो छा हुयो ईद जे लाइ गिफ्ट ईद जे हवाले सां मतिलबु अॼु ॿियो ॾींहुं आहे त तव्हां सां गॾु ईद सां माना जहिड़ो असांजी ईद थी वई ऐं फर्स्ट डे में कुर्बानी कईसीं ऐं सॼो ॾींहुं बिज़ी थियो मानी पचाइण में हेॾां होॾां गोश्त वग़ैरह विराइण में माशाल्लाह कुकिंग कंदा हा आहियो कुकिंग कंदी आहियां बिल्कुलु छा शौक़ु सां पचाईंदा आहियो सुठो मां सभु कुझु पचाईंदी आहियां बेवकूफ़ घणो सुठो ठाहींदी आहियां ईद आहे उहो सेवेर वारी साईं माना पोइ असां ईअं सम्झूं त हींअर तव्हां असांखे बेवकूफ़ था न न ठाहियो तव्हांखे नथी चवां उहे माना मानी सुठी ठाहींदी आहियां पर बेवकूफ़ वधीक सुठो ठाहींदी आहियां अच्छा न मानी में को डिशेस हूंदियूं आहिनि जेके हीअं त गोश्त जे हवाले सां काफ़ी डिशेस तव्हां ठाहियूं हा ईद जे हवाले सां असां मतिलबु बिरयानी जीअं असांजी सिंधी बिरयानी आहे ऐं अगरि असां थोरो ॾिसूं मतिलबु देसी टाइप ॾिसूं जीअं असांजो हांडी थी वई मतिलबु मटन हांडी थी वई इन घर में त हाणे कुकिंग वग़ैरह जीअं हाणे कुर्बानी थी आहे तव्हां कुर्बानी में कहिड़ो जानवर मां छेलो छेलो हा सही सही मां पाण वठी आयमि पाण ॾिसी करे सॼो सेट करे पाण वठी आयमि शौक़ु सां अच्छा माना तव्हां पाण वियो मां कीअं तव्हांखे माना छा हुते पैसा वैसा घटि करायो पिया या जेके पैसा चवनि पिया बसि उहे ॾियो पिया पैसा ॿुधाइनि पिया त असांखे रेट्स जी ख़बर हूंदी आहे छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हिकिड़ो मीडिया में बि इन आहियूं ऐं असांखे ख़बर आहे त बाबा हिन शइ जी मतिलबु हे रेट आहे सो असां जेको ॿुधाईंदा हुनजे असां अपोज़िट ॿुधाईंदासीं पोइ हैरान थी वेंदा तव्हां हेॾा माना छो मूंखे ख़बर आहे मार्केट में छो जीअं लेडीज़ खे शॉपिंग जी ख़बर हूंदी आहे मिठी जेकी असांजी थींदी आहे हुन ते असां कपिड़नि जी हिननि जी शॉपिंग कंदा आहियूं हिन ते वरी छेलनि जी जानवरनि जी शॉपिंग थींदी आहे कुकिंग जो सामान वठंदा आहियूं ईअं जस्ट अच्छा मिट माइटनि में वियव घुमण कल्ह हाणे मिट माइटनि में हितां हाणे वेंदमि कल्ह सॼो ॾींहुं घर में बिज़ी रहिया हा कल्ह सॼो ॾींहुं मसूफ़ गुज़रियो ऐं अॼु वरी जेको आहे हितां तव्हां थी करे
अॼु सेवा सां ईद थी वई, बुनेरी साहब सां मुलाक़ात थी हुई, तव्हां सां मुलाक़ात। नासिर बुनेरी साहब, तव्हांजो फर्स्ट ॾींहुं कीअं रहियो? मिट माइट आया, महिमान आया हूंदा घर में, या तव्हां केॾा वयव? ज़ाहिर अचनि था भाईचा भाभी घर कराची मां आया सभु, छो त असां कुर्बानी कंदा आहियूं ऐं वॾो जानवर वठी ईंदा आहियूं। त असांजी इहा ख़सूसियात आहे त असां कसाई जो इंतज़ारु कोन कंदा आहियूं, हमेशह पंहिंजे हथनि सां कोंदा आहियूं, पंहिंजे हथनि सां उनजी खल बि पंहिंजे हथनि सां ऐं उनजी बोटियूं बि पंहिंजे हथनि सां। घर असांजो वॾो आहे, अङण असांजो वॾो आहे, त लेडीज़ बि असां सां कम में हथ वञाईंदियूं न, ऐं असां सभु पाण ई जेको आहे उज़ा बुज़ा सभु पाण। नासिर खान पहिरीं पहिरीं कले जी तयारु थींदी आहे। नासिर साहब खल लाइण जी ॻाल्हि कई आहे, मूंखे डपु थियो। तव्हां जो असां खल पाण लाहींदा आहियूं त हे त सफ़ा ॾुखी ॻाल्हि थी वई आहे। मूंखे हाणे डपु थो लॻे तव्हां खां। असल में जेके महिमान आया आहिनि उहे ई चवनि पिया त माना असां कासाई जे ॻोल्हा में वञूं था त पर उहे असांखे मिलनि नथा, छो जो कासाई बि न ईद ते महांगा थी वेंदा आहिनि, त इन करे असां पाण ई मूंखे ख़बर हुजे त मां कासाई जॻह बुनेरी साहब तव्हां इहो थोरो इंफॉर्मेशन वठो आहे न। बुनेरी साहब पाण हिकिड़ो वॾो ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे ऐं सुठो दोस्त बि आहे, मुंहिंजो बि ज़ाती दोस्त आहे, तमामु घणो मोहबतुनि वारो माण्हू आहे। पर ॻाल्हि हिकिड़ी अहिड़ी सुठी कई ॾिसो, हाणे असांखे कॾहिं बि कंहिंजी खल लहिराइणी पवंदी त साईं साईं तव्हां सां राब्तो ज़रूरु कंदासीं। पर हाणे फला जी ॻाल्हि तव्हां नोट न कई, हुनजी डिस ॾाढी सुठी ठाहींदी आहे, पर ॿियो को बि तव्हां ॻाल्हि पे कई खल लाइण जी, त पोइ माना अॼु ताईं तव्हां कंहिंजूं कंहिंजूं खलूं लाथियूं? तमामु सुठी ॻाल्हि। खल लाइण खां हथ खयो न तव्हां अलावा जेकॾहिं कंहिंजी खल लाहींदा हिन में फीमेल खे वधीक तजुर्बो हूंदो आहे। मुर्क असांखे मुंहिंजी लाइफ में आई थिंक इट इज़ वेरी मच इम्पोर्टेंट टुडे कि ॿ ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं ॿुधण में आहिनि। त फराज चयो त मूंखे बेवकूफ़ ठाहिणु ॾाढो सुठो ईंदो आहे, ऐं ख़ान साहिबु चयो त मूंखे खल लाइण सुठी ईंदी आहे। ऐं आउं सोचां पियो त मूंखे छा करणु खपे। मूंखे खाइणु ॾाढो सुठो ईंदो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू कंहिं कचहरी में वेंदो आहे त उतां कुझु न कुझु सिखंदो आहे। बसि तव्हां इहो सिखियो आहे? हा हा बिल्कुलु, आर्टिस्ट तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे असांजी। मां काफ़ी सारो गॾु कमु कयो आहे, तमामु पुराणो साथी आहे असांजो, तमामु मूंखे तमामु घणो मोहबत ॾींदो आहे। अच्छा ॾिसो न, वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंधी हिननि जी ज़ुबान बि कोन्हे का, पर ॾिसो सिंधी जी अदायगी हिननि जी केॾी सुठी आहे। ॾिसो कंहिंजी ज़ात ते ॻाल्हाइणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, ऐं अवॉइड कंदो आहियां कंहिंजी ज़ात ते ॻाल्हाइण मां, छाकाणि त इन जी सख़्ती सां माने तव्हां कंहिंजी ज़ात ते न ॻाल्हायो। पर जेकॾहिं कंहिंजी का पॉज़िटिविटी आहे, हुन में का ख़ूबसूरती आहे त उहा ज़रूरु ॻाइणु खपे। ऐं हिन ईद जे हवाले सां सभु ॻाल्हियूं आहिनि। मज़े सां कलो को ॾींहुं गुज़री वियो, मूंखां पुछियो त मुंहिंजो बकरनि सां गॾु गुज़री वियो, त सॼो ॾींहुं बकरनि सां गुज़रियो, अॼु माण्हुनि सां गॾु गुज़रे पियो, इहा वॾी ॻाल्हि आहे, तमामु सुठी। माशाल्लाह ख़ान साहिबु वेठो त ख़ान साहिबु हिकिड़ो तव्हां इहो चयो त सिंधी त लैंग्वेज किथे बि मैटर कोन कंदी आहे ज़िंदगी में, कॾहिं बि कोन कंदी आहे। तव्हांजा अहसास, तव्हांजी अप्रोच, तव्हांजी सोच, उहा मैटर कंदी आहे। ख़ान साहिबु असांजो सिंध जो आर्टिस्ट आहे, तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे। वी आर वेरी, आउं बेटा आर्ट्स काउंसिल जो पैटर्न इन चीफ आहियां, त असां हिननि सां गॾु जॾहिं खां मूं इन फील्ड में, छाकाणि त मुंहिंजो तहलक रेडियो सां खणो रहियो, त आउं जॾहिं ख़ान बाबा सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी, तव्हां यकीन कयो हिन माण्हुनि में उहा एतिरी मोहबत जो हिकिड़ो उहा ख़ुशबू आहे, मोहबत पंहिंजी ख़ुशबू महसूसु थींदी आहे, ऐं नफ़रत जी हिकिड़ी बदबू हूंदी आहे, उहा बि महसूसु थींदी आहे। त हिकिड़ो ख़ुशबू वारो माण्हू आहे। ऐं सच पुछो त मूंखे मौक़ो मिली वियो आहे तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू, त हिन माण्हू सां ई तव्हां चयो त सिंधी लैंग्वेज, त लैंग्वेज मैटर कोन थी करे, केतिरो सिंध सां मोहबत कयो था पंहिंजी धरती सां, इहो तमामु ज़रूरी आहे। ऐं मूं ॾिठो आहे त असांजा आर्टिस्ट तमामु पंहिंजी धरती सां, पंहिंजी सिंध सां तमामु घणी मोहबत आहे, उन्हनि जी लगाव आहे तमामु। तव्हां तमामु घणी सुठी ॻाल्हि कई, ऐं यकीनन इहा हक़ीक़त बि आहे। पर हाणे फराह आई आहे त फराह खां कुझु फ़ाइदो वठो वञे, पर छा ॿुधाईंदो असांखे अॼु? हाणे हमेशह ईअं थींदो आहे त जॾहिं ईद थींदी आहे, तव्हांजो हिकिड़ो गीत ॾाढो सुठो आहे, कीअं रिझायां तोखे, हा, त पोइ असां उहो ॿुधायूं, तव्हांजी फरमाइश ते उहो ॿुधायां, सभिनीनि खे जेको आहे असां परचायूं था। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। इश्क में, अल्लाह जे इश्क में अक्सर माण्हू पंहिंजे महबूब जे, त जंहिं बि शाइरी कई आहे, मैडम आबदा परवीन जो कलाम आहे, उन्हनि अल्लाह जे इश्क में
के शायरी कई त कीअं रिझायां तोखे बिल्कुलु बिल्कुलु जा हिंदू थिया जा नाचू थिया शाइरी जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे करण जो बि ऐं उनजी अदायगी जो बि पर माण्हुनि जा ज़हन आहिनि न उहो केॾा उनखे छिके वञे को कहिड़े उन हिसाब सां सम्झे को कहिड़े हिसाब सां सम्झे हर माण्हू ईअं कोन सम्झंदो त हीअ अलाह जे इश्क में लिखियो आहे वरी पंहिंजे हिसाब सां शायदि असां वटि जेकी सोच आहे जेको असां हिन दौर में गुज़रूं था त हर माण्हू चए थो त मूंखां वधीक ॾुखायल ॿियो केरु आहे ई कोन बुनेरी साहब इहो सोचनि पिया त मां वधीक ॾुखायल आहियां सही असल ॻाल्हि इहा त असीं रुहानियत खां थोरो परे थी विया आहियूं ऐं उनजो सबबु आहे छो परे थिया आहियूं उन ते सोचणु खपे न त जॾहिं असीं ॻायूं पिया असीं चऊं पिया पर उन ते अमल त कोन था जीअं फरार ॾिसो एॾो ख़ूबसूरत हो त उन में मज़हब जो को तइल्लुक़ कोन्हे रब साईं तोखे परचाइण जे लाइ मूंखे जेकी कुझु त रब साईं तव्हांखे ईअं त कोन थो चए तव्हां ईमान जे दायरे मां निकिरी वञो न रब आलमीन त उन्हनि ॻाल्हियुनि में राज़ी त तव्हां कंहिं मिसकिन जी ख़िदमत कयो इन खां वधीक रब कीअं परचंदो रब परचाइण जा इहे सभु तरीक़ा असांखे मौजूदु आहिनि तव्हां सां सां कई ऐं तव्हांजी कचेरी में ईअं फील थिए थो त असां कुझु हितां वेंदासीं त कुझु सिखी वेंदासीं ऐं यकीनन ईद जो ॿियो ॾींहुं आहे तमामु सुठो गुज़रे पियो ऐं सुभाणे ईद जो टियों ॾींहुं आहे हुनजी तयारी आहे त कीअं गुज़रंदो कीअं गुज़रंदो ईअं त तव्हां थकिजी पवंदो हिकु ॾींहुं कुर्बानी ॿिए ॾींहं ते वरी तव्हांजे मिलण जुलण जो तइल्लुक़नि सां उथणु वेहणु ॿारनि बचनि सां लाज़मी आहे हिकिड़ो जेको ॾींहुं जेको आहे उहो तमामु ख़ूबसूरत आहे ऐं टियों ॾींहुं कुदरती तौर ते थोरो लाज़मी आहे मसरूफ़ियतूं थोरियूं घटि थींदियूं ऐं घर खे ऐं पंहिंजनि ॿियनि कमनि खे माण्हू टाइम ॾेई सघे पर असल में आहे त 3 ॾींहं ॿकरा जॾहिं जान छॾनि तॾहिं पोइ माण्हू हिकिड़ा त आहिनि ॿकर जेके आहिनि ॾाढा इन ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो बणिजी विया आहिनि ऐं पहिरीं ॾींहं ते उहो ॿकरनि जी कुर्बानी ॿिए ॾींहं ते वरी दोस्तनि यारनि सां मिलण जी बि कुर्बानी आहे इहा बि हिकिड़ी क़िस्म जी कुर्बानी आहे ऐं टियों ॾींहुं जेको आहे उहो सेल्फ कुर्बानी आहे त माण्हू थोरो लंबी देरि ताईं सुम्ही पवे छाकाणि त वरी पोइ ऑफिसूं आहिनि वरी अच्छा नासिर बुनेरी साहब तव्हां खां मां इहो ज़रूरु पुछंदमि त तव्हां पंहिंजी ॿोली में असांखे ॿुधायो जॾहिं तव्हां कुर्बानी कंदव ठीकु आहे हाणे तव्हां वञो पिया पाड़े में गोश्त ॾियण जे लाइ त पोइ तव्हां उन्हनि खे कीअं ॾींदव गोश्त माना की छा चवंदव उन्हनि खे असांजे पाड़े में सभु सिंधी वेठा न मिसाल तौर अगरि मिसाल तौर तव्हां पंहिंजी ॿोली में कंहिं सिंधी खे बि चओ जीअं तव्हां सर खे चओ डॉक्टर साहब खे तव्हां ॾियण आयो गोश्त मां ईअं चवंदुमि त अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब अख्तर जे मुबारक शाह दवाला वाल आला कर दा दागो खवाल जी किथे आहे फर्जी कान बाबा का पूछा तो वो किथे है फर्जी कम पे वाले वडी मेहरबानी सही असां नाज़रीन खे ॿुधायो न असां नाज़रीन जी जेको आहे उहे हा बिल्कुलु उहे तव्हांखे ॾिसनि पिया त तव्हां कीअं मुबारक ॾींदव कीअं गोश्त विराईंदव छा कंदव अस्सलाम वालेकुम फरा अस रागले मा अख्तर द्वय मोरज दनन मुंगा वाल आला करदा वाह वाह में दला वडा ताजा खदा और द पतुन में दला दिसी पिसुन राइस थी दिचे तोए पूरे कनानो याद बे साथ ज़खरम वली न करम हाणे इन जी माना छा थी हाणे जी हाणे तर्जुमो कयो इनके तर्जुमो यो है त मु फरा के जो त मां ढगी जो कुर्बानी कई आहे जो बेहतरीन गोश्त आहे ऐं हुन जा पीस जेके आहिनि मां तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां खाओ तव्हां खाओ हिन चयो त आउं खाईंदुसि अॼु जेका ट्रांसमिशन आहे तमामु सुठी आहे ऐं तमामु जेको आहे सो कचेरी में मौसीक़ी में मज़ो अचे पियो ऐं सुकून मिले पियो ऐं हाणे असां फराह खे चवंदासीं फराह तव्हां असांखे कुझु लाइव ॿुधायो जड़ी थई मस्त जवानी तेरी ईद सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी ईद सुहानी बेहो यार कयूं प्यार छॾे वञा वञा ओ छॾे वञा वञा ओ छॾे वञा वञा जड़ी थई मस्त जवानी तेरी ईद सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी ईद सुहानी बेहू प्यार कद प्यार छॾ वञा वञा ओ छॾ वञा वञा जड़ी थई ईद सुहानी
प्यार जो आवेरी ज़मानो वेरी ज़मानो तुझे मुझे प्यार जो आवेरी ज़मानो तुझे मुझे प्यार जो आवेरी ज़मानो छड़ तकड़ तरसिपो हाय छड़ तकड़ तरसिपो मुझा जाने मन जेड़ी थई मस्त जुवानी तेरी आ ईद सुहानी जेड़ी थई मस्त जुवानी तेरी आ ईद सुहानी वे हो यार छड़ प्यार करे वना वना छड़े वना वना छड़े वना वना जेड़ी थई मस्त जुवानी वरी अहिड़ो मौक़ो अलाए मिले न मिले मिले न मिले वरी अहिड़ो मौक़ो अलाए मिले न मिले वरी अहिड़ो मौक़ो अलाए मिले न मिले वरी अहिड़ो मौक़ो हाय हाय वरी अहिड़ो मौक़ो हाय हाय मिले न मिले जेड़ी थई मस्त जुवानी तेरी आ ईद सुहानी जेड़ी थई मस्त जुवानी तेरी आ ईद सुहानी बेहो यार कयो प्यार छड़े वना वना छड़े वना वना छड़े वना वना जेड़ी थई ईद सुहानी अफजल चाहे हयातियत ना है भरवसो ना है भरवसो फरा चवे हयातियत ना है भरवसो ना है भरवसो फरा चवे हयातियत ना है भरवसो ना है भरवसो फरा चवे हाँ फरा चवे हयातियत ना है भरवसो तेरी थई मस्त जुवानी तेरी आ ईद सुहानी तेरी थई मस्त जुवानी तेरी आ ईद सुहानी बेहो यार कयो प्यार छड़े वना वना छड़े वना वना छड़े वना वना जेड़ी थई मस्त जुवानी तेरी आ रात सुहानी जेड़ी थई मस्त जुवानी तेरी आ रात सुहानी बेहो यार कयो प्यार छड़े वना वना छड़े वना वना छड़े वना वना जेड़ी थई ईद सुहानी तव्हां सभु हिते आयो तव्हांजी मां तमामु घणी थोराई थी आहियां ऐं ॾाढो सुठो लॻो ईद जो ॿियो ॾींहुं तव्हां सां गॾु गुज़ारींदे तव्हां खां सभिनि खां मां मैसेज वठंदमि पोइ आख़िर में फराह खां हिकिड़ो गीत ॿुधंदासीं मैसेजिस जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो थीम हूंदो आहे हमेशह पर ईद जे हवाले सां इहा ॻाल्हि कजे त ही ईद क़ुर्बानी ऐं इसार जी जेका असां ईद हूंदी आहे ऐं ग़रीबनि सां हमदर्दीअ जी ईद हूंदी आहे मुहबतुनि जी ईद हूंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि त इहा कजे त हिन ईद जे हवाले सां तव्हां उन ई जज़्बे सां उन ई इसार सां क़ुर्बानी सां उन्हनि ग़रीबनि मिसकिननि ताईं पहुचो जेके इन जा हक़दार आहिनि उन्हनि ताईं पहुचण जी तमामु घणी ज़रूरत आहे ॿियो हमेशह इहा ॻाल्हि चवंदो आहियां त हमेशह पंहिंजे लहजे खे नरम रखो ऐं उहो तमामु ख़ूबसूरत अंदाज़ हूंदो आहे जॾहिं तव्हांजो लहजो हिकिड़ो इन हवाले सां ऐं फरा तव्हांजे नज़र कंदुसि त ख़िज़ां की रुत में गुलाब लहजा बना के रखना कमाल ये है ख़िज़ां की रुत में गुलाब लहजा बना के रखना कमाल ये है हवा की इज़्ज़त पे दिया जलाना जला के रखना कमाल ये है त उहो कमाल करिणो आहे असांखे तव्हां पंहिंजो कमु कयो मुहबतुनि सां कयो इज़तुनि सां कयो इज़त ॾियो मुहबत ॾियो ऐं पंहिंजे लहजे खे हमेशह सुठो रखो इहो ई हिकिड़ो मैसेज आहे डॉक्टर साहब जी ॻाल्हि खे मां अॻियां वधाईंदुमि त डॉक्टर साहब त ज़ाहिर आहे असांजो सीनियर बि आहे तमामु हिकिड़ो क़ाबिल इंसानु आहे असां जी त का इज़त न आहे पर मां ॾिसां थो मुल्क त निड़वत कुर्ब मोहबत जीअं माण्हू सम्झे थो त खजी वई आहे हिन दुनिया मां नफ़रतूं ऐं
चापलूसियूं मतिलबु हिन टाइप जी शयूं अची वञनि जेके अलाह जी रज़ामंदी वारा कम आहिनि उहे असां छॾे ॾिना। त मां अॼु ईद जे ॿिए ॾींहुं महिरान टीवी जे हिन स्क्रीन ते इहो चवंदुमि त ख़ुदा जे वास्ते मोहबत कुर्ब ऐं निर्वत खे अपनायो, इन में असांजो भलो आहे। मां बुनेरी साहब जी ॻाल्हि खां एग्री आहियां त हिन साल कुर्बानी सिर्फ़ु जानवर जी न कजे, पंहिंजे अना जी, पंहिंजे गुस्से जी, पंहिंजी जेको आहे दिलि में जेकी रंजिशूं आहिनि उन्हनि सभिनी जी कुर्बानी करे इहो साल जी शुरूआत वॾी महिरबानी तव्हां सभिनि जी, ऐं तव्हां सभिनि जा लख थोरा वॾी महिरबानी, वॾा कुर्ब तव्हांजा जो तव्हां असां ॾे आयो, असांजे सॾ ते आयो। ऐं हीउ तव्हांजो पंहिंजो ई घरु आहे, ज़ाहिरी आहे घर में कॾहिं कॾहिं को घर भाती घुमणु वेंदो आहे त हुनखे सॾायो वेंबो आहे त बाबा हाणे काफ़ी टाइम थियो आहे, तव्हां अचो असां सां कचहरी कयो, मुलाक़ात कयो। सो हीउ सिलसिला बि ईअं ई आहिनि जेके ईद जे हवाले सां चइजनि त कचहरियूं आहिनि, कुर्ब आहिनि, इहे अलाह साईं कंदो त हमेशह क़ाइम ऐं दाइम रहंदा। ऐं तमामु सुठो तव्हां सां वक़्तु गुज़रियो, ईद जो ॿियो ॾींहुं तमामु सुठो गुज़रियो। आख़िर में फ़रत तव्हां खां हिकिड़ो असां कलाम ॿुधंदासीं, पोइ मोकिलाणी कंदासीं, ऐं म्यूज़िक टाइम प्रोग्राम आहे उहो तव्हां ॾिसजो, इंजॉय कजो, असां बि ॾिसंदासीं। ऐं हिन पूरी ट्रांसमिशन में असां सां ताउन कयो आहे मीज़ान बैठक चूरो चांहि वारनि ऐं ओरियो बिस्किट वारनि, उन्हनि जा असां तमामु घणा थोराईता आहियूं। अॼु जी सॼी ट्रांसमिशन उन्हनि जे हवाले सां हली आहे, ख़ूबसूरत महिमान, मां, हीउ सॼो जेको सुहिणो मंच सजायल आहे सभु कुझु उन्हनि जी महिरबानी आहे। ऐं उमेदु कयां थी त अॼु ट्रांसमिशन तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी, यकीननि तव्हां इंजॉय कयो हूंदो, कुझु सिखिया वरिती हूंदी, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके असांजे महिमाननि कयूं मैसेज जे तौर ते तव्हांजे ज़हन में उहे घर कयो हूंदो, ऐं यकीननि अॻिते जे लाइ तव्हांजी सुठी सोच थींदी। इंशाअल्लाह वरी ज़िंदगी रही त सिंध सलामत साथ सलामत ज़रूरु मुलाक़ात थींदी कंहिं न कंहिं प्रोग्राम में, कंहिं न कंहिं मौज़ू जे थ्रू। तेसि ताईं असांखे इजाज़त ॾींदा सिंध सलामत साथ सलामत, अलाह निगहबान। जोगी आया मुना सुञाता सामी आया मुना सुञाता, जोगी आया मुना सुञाता सामी आया मुना सुञाता, गोयल दिल के घारे अले 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 मुझा मारवड़ा, मुझा जोगियड़ा, मुझा सामियड़ा, मरुड़ा मिठड़ा महजा, मरुड़ा सोहीड़ा महजा, मरुड़ा लहोती महजा, अले अले घेरो रतल गोदड़ियों, 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 काल कुलता पाए व्या, अले 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 मुझा मारवड़ा, मुझा जोगियड़ा, मुझा सामियड़ा, मरुड़ा मिठड़ा महजा, मरुड़ा सोहीड़ा महजा, मरुड़ा लहोती महजा, अले अले
अदियोग लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए अदियोग लतीफ़ चए अदियोग लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए बिट जो घोट लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए बिट जो घोट लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए बिछड़ मुंह मिलाए विया अले 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 मुझा मारवड़ा मुझा जोगियड़ा मुझा सामियड़ा मरुड़ा मिठड़ा मुझा मरुड़ा सोहिड़ा मुझा मरुड़ा लहोती मुझा अले 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 मुझा मारवड़ा मुझा जोगियड़ा मुझा सामियड़ा मुझा जोगियड़ा मुझा सामियड़ा मुझा जोगियड़ा मुझा सामियड़ा मरुड़ा मिठड़ा मुझा मरुड़ा सोहिड़ा मुझा मरुड़ा लहोती मुझा अले